अरे तो सोचो तो ॾियारी कॾहिं जी आहे, 20 जी आहे या 21 जी आहे? ईअं न, असां ॾियारी 20 जो करे छॾियूं ऐं ॾियारी 21 जी हुजे, या पोइ 21 जी ॾियारी करे छॾियूं त ॾियारी 20 जी हुजे। असुल में ॾियारी कती महीने जे उमास जे ॾींहुं मनाई वेंदी आहे ऐं उमास हिन बार 20 तारीख़ जो शाम 4:45 बजे खां 21 तारीख़ जी शाम 6 बजे तक आहे। कई आदरणीय विद्वाननि जो चवणु आहे कि ॾियारी जी पूॼा ऐं त्योहार राति जो ई मनाइबो आहे ऐं उमास वारी राति बि 20 तारीख़ जो आहे। हिन लाइ ॾियारी 20 तारीख़ जो मनाइबो ऐं कई विद्वाननि जो चवणु आहे उमास जो वधीकतर हिसो 21 वारी तिथ में पियो अचे, हिन लाइ 21 तारीख़ जो ॾियारी मनाइबो। अलॻि अलॻि विद्वान पंहिंजी ॼाण सां रस्ता पिया ॾेखारनि। मुंहिंजो मञणु इहो आहे कि असां 2 ॾींहं लक्ष्मी माता जी पूॼा करे छॾी त उन में छा दिक़त आहे। सभई भॻवान राम ऐं माता लक्ष्मी जो स्वागत 2 ॾींहं ख़ुशियूं मनाए बि करे था सघनि। हिन लाइ हाणे ॾियारी 2 ॾींहं ख़ुशियुनि सां मनायो। जय श्री राम, जय झूलेलाल।